जमात खे छॾींदड़ मलाऊन आहे माना लानती आहे। हुज़ूर फरमाया टिनि शख़्सनि जे मथां अलाह जी लानत आहे। हिकिड़ो जंहिंखे क़ौम जेको क़ौम जो इमाम बणिजे ऐं क़ौम हुन खां नाराज़ हुजे। इमाम मां मुराद ॿ आहिनि, हिकिड़ो इमाम हिन मुसले जो, इमाम खां सभु जमायती नाराज़, इन ते बि लानत आहे। हा बाक़ी हाणे कुझु नाराज़ कुझु राज़ी, इहो चइबो हक़ ते आहे, छो त सभई राज़ी थी कोन सघंदा, इहा नामुमकिन आहे। छो त जॾहिं हक़ जी ॻाल्हि चवंदा माण्हू चिड़ी पवंदा, हक़ जी ॻाल्हि कंदा माण्हू चिड़ी पवंदा। हाणे सभई नाराज़ आहिनि, इहो बि लानती आहे। सभई राज़ी आहिनि माना इहो मुनाफ़िक़ आहे, हर कंहिंखे पंहिंजे पंहिंजे लाइन में हुनखे बि थो करे हुनखे बि थो करे, इहो बि कम जो न रहियो। हाणे कुझु नाराज़ कुझु राज़ी माना हक़ जी ॻाल्हि करे थो, तरे चिड़ियो था कोन। मुल्क जो हुकुमरान हिनखे बि इमाम चइबो। हाणे उन खां जेकॾहिं अवाम नाराज़ आहे, इन ते बि लानत आहे। सची ॿुधायो दिलि सां, हिन महिल जेके हुकुमरान तव्हां चया आहिनि हींअर 5 साल पहिरीं, तव्हां हुन खां राज़ी आहियो? कहिड़ी बि हुकूमत आहे तव्हां हुन खां राज़ी आहियो? तव्हांखे टैक्स में तकलीफ़ुनि में केॾी हुननि ज़िलत ऐं रुसवाई ॾिनी आहे। पंहिंजूं शाह ख़र्चूं हुननि जो जेकर जहाज़ ते चढ़ी था घुमनि त जहाज़ जो तेल लहे थो 100 रुपया, असां तव्हां ग़रीब जेका मोटर साइकिल था घुमूं उनजो तेल 150 चढ़े थो त लहे थो 5 रुपया, माना वरी बि शाह ख़र्ची उनजी। हाणे तव्हांजी जेका आम खुर्दो नोशी शयूं ख़रीद फरोख्त जूं, उहा उन मां टैक्स लहे थो 5 रुपया, पर जेके हो जेके वॾियूं लैंड क्रूज़र वॾियूं गाॾियूं था वठनि, 4 व्हील था वठनि, ग़रीब माण्हू 4 व्हील न वठी सघंदो, उन ते टैक्स जी अलाए केतिरी छूट आहे। ग़रीब माण्हू त 4 व्हील वठी कोन सघंदो, इहो मोटर साइकिल वठंदो वधि में वधि, या नंढड़ी का गाॾी वठंदो, को फटो वठंदो जंहिं ते पंहिंजो गुज़ारो करे, इन जो टैक्स घटि, इन ते रिआयत घटि, सब्सिडी वॾियुनि गाॾियुनि ते, सब्सिडी जहाज़ जे तेल ते, माना इहे ज़ालिम आहिनि। इन्हनि ते बि अलाह जी लानत आहे, हुज़ूर जे ज़बान तां। अञा ॿियो दफ़ा छा चऊं, इहे अॻियां पोयां सभु मलऊन आहिनि। टियों, जेको शख़्स आज़ान जो आवाज़ ॿुधे, हया अल सलाह हया अल फलाह ॿुधे ऐं मस्जिद जमात सां न पढ़े, हुज़ूर फरमायो इन ते बि अलाह जी लानत आहे। हुज़ूर जे ज़बान सां लानती तड़ियल आहिनि, ॿियो त असां कुझु न चई सघंदासीं।